पाकिस्तानी नाज़रीन, वॾे वज़ीर मुराद शाह जे चीनी क़ारोबारी वफ़द सां मुलाक़ात। शमसी ऐं हवा मां बिजली ठाहिण जे मंसूबे में चीनी सीड़पकारनि दिलचस्पी ज़ाहिर कई। इजलास में हर शोबे ॾांहुं गॾियल वर्किंग ग्रुप्स ठाहिण ते इतफ़ाक़। मंसूबनि जी तफ़सीलनि खे हतमी शक्ल ॾियण लाइ फॉलोअप गॾिजाणियुनि जो शेड्यूल बनाइण ते इतफ़ाक़। पाकिस्तानी नाज़रीन, जेका हिकु दफ़ो ॿीहर दोहराईंदा हलो। वॾे वज़ीर मुराद शाह जी चीनी क़ारोबारी वफ़द सां मुलाक़ात। शमसी ऐं हवा मां बिजली ठाहिण जो मंसूबे में चीनी सीड़पकारनि दिलचस्पी ज़ाहिर कई। इजलास में हर शोबे ॾांहुं गॾियल वर्किंग ग्रुप्स ठाहिण ते इतफ़ाक़। मंसूबनि जी तफ़सीलनि खे हतमी शक्ल ॾियण लाइ फॉलोअप गॾिजाणियुनि जो शेड्यूल बनाइण ते इतफ़ाक़। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।